नाज़रीन हिते ज़िक्र कंदासीं बरसातुनि जी तबाही जो। नसीराबाद में मुसलसल बरसातुनि खां पोइ केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया आहिनि, जंहिं ते मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील रहियो आहे नसीराबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। जी अल्लाह बख्श। 2 बजे ताईं असां पंहिंजी मदद पाण जेको आहे असां घारनि खे बंदि करण जी कोशिशि कई। असां 250 बोरा वठी आयासीं, जेको असांखे फी बोरो 100 रुपए ते मिले। का बि मशीनरिंग न पहुती आहे। ॿी मज़लूम माण्हू जेके पंहिंजी मदद पाण ॿाहिरि रोडनि ते निकिरी आया आहिनि, को बि असांजी मददगार जे लाइ न आहे। हिन वक़्तु असांजा जेके किरोड़नि जा घर आहिनि उहे असांजा मिसमार छा था वञनि। असां अपील था कयूं हिन शहरी माण्हू सभई गॾिजी करे ही बेगवार मददगार बीठा आहिनि। असां माण्हुनि खे अपील था कयूं त अचो असांजा ही घारा त बंदि करायो। असांखे राशन न खपनि, असांखे टेन न खपनि। ही डीसी साहब किथे आहे, इंजीनियर किथे आहिनि? हिन वक़्त ताईं बि को बि असांजी दांह वराइण लाइ केर बि नथो अचे। वठी असां ही कोशिशि कई आहे चिंजणी शाख खे बंदि करण जे लाइ। हिते न केरु आयो आहे, न तक़रीबन कल्ह खां वठी असां पासका पंहिंजे घरां वठी ख़र्च करे हिते केरु निमाईंदो आयो आहे, न को आयो आहे असांजी मदद कई वञे। असांजा बचा असांजा ॿार दरपदर थी विया आहिनि। इहे असांजा चाहे कॉलोनी आहिनि 4-5 कदीर कॉलोनी आहे, शकील कॉलोनी आहे। को बि माण्हू हिते कोन पहुतो आहे। हे पाणी ॾिसो, हे असांजा घर आहिनि, को रुपए जा न किरोड़नि जा। ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो। साईं असांजा ज़ुल्म आहे, बग़दाद आहे, टियों ॾींहं हुकुम सां अचे पिया आहियूं। रोडनि ते वेठा आहियूं, पाणी खंड ॿधी मरी पिया आहियूं। को मेंबर न आयो आहे, न को MP आयो आहे, न को लीडर आयो आहे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।